टाइटेनिक जो मलबो ॾिसण लाइ वियल आबदोज़ जी तबाहीअ जी तस्दीक ऐं उन में मौजूदु माण्हुनि जे लाॾाणे जी ख़बर ते सॼी दुनिया में अफ़सोस जो इज़हार कयो पियो वञे ऐं अजीब ॻाल्हियूं बि साम्हूं अची रहियूं आहिनि। आयरलैंड सां वास्तो रखंदड़ डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐं म्यूज़िशियन डेबोरा ग्रेटिन 2013 में हिकु फेसबुक पोस्ट में टाइटन हादसे जो ज़िक्र कयो हो। चवंदा आहिनि त ख़्वाब इंसानी दिमाग़ जो उहो करिश्मो आहिनि जंहिं ते कंहिंजो ज़ाब्तो नाहे। ही कंहिं बि सेहतमंद इंसान लाइ तेसिताईं हक़ीक़त रहंदा आहिनि जेसिताईं उहो सुजाॻ नथो थी वञे। आयरिश डेबोरा ग्रेटिन 2013 जी हिकु राति अहिड़ो हैरत जोॻो ख्वाब ॾिठो जंहिंजो ज़िक्र हुन अखि खुलण बाद फेसबुक वापेदारनि सां कयो। हुन चयो त गुज़िरियल राति मूं हिकु अजीब ख्वाब ॾिठो आहे जंहिंमें हिकु बिज़नेसमैन टाइटेनिक खे ॾिसण लाइ आबदोज़ ज़रिए पंहिंजो सफ़र शुरू करे थो। अॻिते हली हुन जे कुझु हिसनि मां पाणी निकिरणु शुरू थिए थो ऐं पोइ उहो पंहिंजे पहिरें ई सफ़र दौरान तबाह थी वञे थो। मुस्तक़बिल खां अणॼाण डेबोरा भोग कंदे वधीक लिखियो त मुंहिंजे ख्वाब ते शायदि का सुठी फिल्म ठही सघे थी। उन वक़्तु खेसि ख़बर कान हुई त संदसि इहो अजीब ख्वाब 10 सालनि खां पोइ हक़ीक़त बणिजी वेंदो। सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते आयरिश डिजिटल कंटेंट क्रिएटर जी पोस्ट वायरल थी वई आहे जंहिं बाद वापेदार हैरत जो इज़हार करे रहिया आहिनि त हुन 10 साल अॻु ख्वाब ॾिसी इहा अॻकथी कीअं कई।